सिंध में जदीद सियासत जो बुनियाद रखंदड़ सेठ हरचंद राय विशनदास नाम्यारे सखी मर्द सेठ विशनदास निहालचंद जो वॾो पुटु हो। भारवाणी कुटुंब जे कलाम कुटुंब जी तारीख़ ऐं भातियुनि जे जीवन चरित्र बाबति मोतीराम रामवाणी जे लिखियलु किताब रतन जोत मूजिबि हरचंद राय जो जनम 1862 ईस्वीअ में मांझो ॻोठ में थियो। हुन अवाइली तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल में हासिलु कई ऐं पोइ मिडिल स्कूल कोर्स कोटड़ीअ में क्रिश्चियन मशीनरी पारां बर्पा कयल एंग्लो वर्निकुलर मिशन स्कूल मां कयो। वधीक पढ़ण लाइ हू NGV हाई स्कूल कराची में दाख़िल थियो। मैट्रिक जो इम्तिहान पास करे हुन बम्बई जे एल्फिंस्टन कॉलेज में दाख़िला वरिती ऐं BA जो इम्तिहान पास कयई। उन खां पोइ LLB जी डिग्री हासिलु कयई। हरचंद राय सिंध में मोटी अची सरकारी नौकरी में घिड़ियो ऐं शिकारपुर कोर्ट में सरिश्तेदार बणियो। सेठ विशनदास खे इहा ॻाल्हि न वणी त संदसि पुटु सरकारी नौकरी करे, सो कही शिकारपुर वियो ऐं हरचंद राय ते नौकरी छॾण लाइ ज़ोर रखियईं। हरचंद राय नौकरी तां इस्तीफ़ा ॾेई कराची में अची वकालत शुरू कई। हुन 1880 ईस्वीअ में डेंसो हॉल वेझो बंदर रोड ते वकालत जी ऑफिस खोली। हरचंद राय क़ाबिल, तेज़ फ़हम ऐं आज़ाद ख़्याल नौजवान हो। ॻाल्हाइण ऐं तक़रीर करण जो ढंग ऐं फ़हम सुठो हुअसि। उन करे थोरे अरसे में कराची जे मुख्य ऐं बर्ख वकीलनि में लेखचणु लॻो। 1890 ईस्वीअ में कराची बार एसोसिएशन बर्पा थी ऐं सेठ हरचंद राय उन जो पहिरियों सेक्रेटरी चूंडियो वियो। हुन उहो उहिदो 38 साल ऐं ज़िंदगी जे आख़िरी दम ताईं माणियो। सेठ हरचंद राय 26 वरियनि जी ॼमार में 1888 ईस्वीअ में कराची म्यूनसिपालिटी जो मेंबर चूंडियो वियो। 1911 ईस्वीअ में सेठ हरचंद राय कराची म्यूनसिपालिटी जो प्रेसिडेंट चूंडियो वियो। हुन पंहिंजी ज़िंदगी जो शानदार अरसो सॼा सारा 33 साल कराची शहर जी सेवा ऐं ख़िदमत में गुज़ारिया। 10 सालनि जे प्रेसिडेंट वारे अरसे में शहर जी बहबूद, सुधारे ऐं वाधारे लाइ संदसि वरितल कोशिशुनि सबबु कराची हिकु ॻोठ जी सूरत मां बदिलजी हिकु मॉडर्न ऐं सुहिणो शहर बणिजी सघियो। संदसि अयामकारी में ओल्ड टाउन, मच्छी म्याणी ऐं रेंछोड़ लाइन जी सोढ़ियुनि, गुथियल ऐं वरवकड़ वारनि घटियुनि खे वेकिरो, कशादो ऐं सिधो करण लाइ जाइनि जे मालिकनि खां घुर्बल ज़मीनुनि जा टुकड़ा म्यूनसिपालिटी पारां ख़रीद कया विया वयूं। शहर जी हदनि खे वधाइण लाइ गार्डन क्वार्टर खे शहर सां मिलायो वियो। लियारी नदीअ खे गार्डन जे वेझो धोबी घाट वटि बंदि ॾेई पाणी जे वहिकिरे खे फेरायो वियो। सेठ हरचंद राय जी कोशिशुनि सां हिंद सरकार तरफ़ां मिलिट्री खे शहर मां हटाए ॿिए हंधि ड्रिग रोड ते आंदो वियो ऐं अहिड़ी रीति बंदर रोड, एक्सटेंशन वारी ज़मीन ऐं आर्टिलरी मैदान वारा प्लाट म्यूनसिपालिटी जे हथनि में आया। जमशेद क्वार्टर जो बुनियादु सेठ हरचंद राय जी महिनतुनि सां पियो। रामबाग, रतन तलाव ऐं रेंछोड़ लाइन वारा मैदान अवाइल में कचा ऐं सुकल तलाव हूंदा हुआ। उन्हनि जी भर्ती कई वई ऐं खेनि शानदार विंदरगाह ऐं पब्लिक पार्कनि जी सूरत में आंदो वियो। हेल ताईं कराची जा रस्ता कचा हूंदा हुआ ऐं धूड़ जो वॾो आज़ार हूंदो हो। रस्तनि ते ककरी ऐं डामर कुतुब आणण जो सरिश्तो सेठ हरचंद राय अमल में आंदो। रस्ता पका थिया ऐं मुख्य रस्तनि बंदर रोड, मैकलोड रोड ऐं ॿियनि किन रस्तनि ते फुटपाथनि ठाराइण जो रिवाज सेठ हरचंद राय शुरू करायो। पकनि रोडनि ऐं फुटपाथनि ठहण सां शहर जी रौनक ई फिरी वई। एल्फिंस्टन स्ट्रीट ऐं एल्फी जी हालति इहा हुई जो फुटपाथ जो नालो त कोन हो, पर ॿिन्ही पासे खॾूं खोबा लॻा पिया हुआ। उन घटीअ खे शानदार हालति में सेठ हरचंद राय आंदो। क्लिफ्टन रोड, लारियंस रोड ऐं ॿिया केतिरा ई रस्ता कुशादा कया विया। मंगो पीर रोड नओं ठारायो वियो। सेठ हरचंद राय जी अयामकारी में कराची म्यूनसिपालिटी पारां शहर जूं मुख्य मार्केटूं, शानदार पब्लिक जायूं, धर्मशालाऊं, मुसाफ़िर खाना, रिक्रिएशन ग्राउंड, नवां रस्ता
पुलूं, क्लिफ्टन वारी परेड वग़ैरह ठहिया। म्यूनसिपालिटी जे बंदर रोड वारी नई ऑफिस ठाराइण जी शुरूआति पिणु सेठ हरचंद राय कराई। संदसि ॾींहंनि में बिल्डिंग अॾाइण जो कमु शुरू थियो। प्लंथ ताईं कमु हलियो, पर महाभारी लड़ाई लॻण सबबि कमु रुकिजी वियो। 7 जनवरी 1932 ईस्वीअ में म्यूनसिपल ऑफिस खोलण जो मुहूर्त थियो। उन वक़्तु म्यूनसिपल जे प्रेसिडेंट जमशेद निसरवान जी मेहता मुहूर्त कंदे चयो त म्यूनसिपालिटी जे लाइ पंहिंजी बिल्डिंग जोड़ाइण जो ख़्यालु असांजे आला दिमाग़ ऐं मुहब वतन सेठ हरचंद राय खे आयो ऐं उन पुलूं ठाराए अॾावत जो कमु शुरू करायो। सेठ हरचंद राय रेस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी, सैयद अलहंदो शाह ऐं मांटीगो वेब सिंध मां चूंडिजी विया। तंहिं वक़्तु सिंध मां बम्बई लेजिस्लेटिव काउंसिल ते 1910 ईस्वी खां 4 एफजी चूंडिजी वञण लॻा। रेस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी ऐं सेठ हरचंद राय वेझा दोस्त ऐं साथी हुआ। ॿई ॼणा सिंध जे मसइलनि ते गॾिजी ऐं यकमुश्ती सां मुंहुं ॾींदा हुआ। सिंध जी बम्बई खां अलहदगी वारी जिदोजहद ॿिन्ही ॼणनि गॾिजी शुरू कई। रसाई, लापी, छेड़ ऐं बेगर जे ख़िलाफ़ु हुननि बम्बई काउंसिल में आवाज़ु उथारियो। सेठ हरचंद राय बम्बई काउंसिल ते 10 सालनि ताईं मेंबर थी रहियो। माली बजट जे बहसनि में ख़ासि तौरु हिसो वठंदो हो ऐं ज़ोरदार तक़रीरूं कंदो हो। खेसि काउंसिल जी माली कमेटी ते चूंडियो वियो हो। सेठ हरचंद राय हमेशह उन ॻाल्हि ते ज़ोर ॾींदो हो त सिंध जी बजट जा अंग घर धार ॾेखारिया वञनि, जी ख़बर पइजी सघे त सिंध जी हालति कहिड़ी आहे। बम्बई इलाइक़े जे ॿियनि हिसनि जी भेट में सिंध जी हालति घणो पोइते पियल हुई। सेठ हरचंद राय रेस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी ऐं संदनि साथियुनि सिंध जे हक़नि ख़ातिर आवाज़ु उथारणु शुरू कयो हो, जंहिं सबबि सिंध में केतिरा सुधारा अमल में अचण लॻा। सिंध जे वाहन वारे सरिश्ते या रस्तनि जी हालति में सुधारे ऐं वाधारे लाइ हुन वॾियूं कोशिशूं वरितियूं। हुन सिंध ऐं सिंधियुनि जे अहंजनि मुश्किलातुनि ऐं मुसीबतुनि खे हल कराइण में वॾी जाखोड़ कई। हिंदुस्तान जी मरकज़ी असेंबली इंडियन लेजिस्लेटिव असेंबली ते 1920 ईस्वी में सिंध मां पहिरियों दफ़ो 4 एफजी ऐं काउंसिल ऑफ स्टेट ते 1 एफजी चूंडिजी वञण लॻा। उनमें सेठ हरचंद राय विशनदास, अली बख्श मोहम्मद हुसैन, वली मोहम्मद हसन ऐं साहब सिंह शहाणी ऐं काउंसिल ऑफ स्टेट ते रेस ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी चूंडिजी विया। असेंबली जी कार व्यवहार सबबि सेठ हरचंद राय खे घणो वक़्तु दिल्ली में रहणो थिए पियो। उन्ही करे हुन कराची म्यूनसिपालिटी जे प्रेसिडेंट जे उहिदे तां पाण मुरादो रिटायर कयो। हुन हिंद असेंबली जी ज़िंदगी जे आख़िरी दम ताईं यानी 8 साल मेंबर रहियो, जेतोणीकि संदसि तालुक़ ऑल इंडिया कांग्रेस पार्टी सां हो। संदसि साथ सां कराची में कांग्रेस जो सालियानो जलसो बि थियो हो। पर चूंडुनि में सेठ हरचंद राय हमेशह आज़ादु उम्मीदवार जी हैसियत सां बीहंदो हो। संदसि अक़ीदो हो त सिंध मुल्क हिंदुस्तान जे उन्हनि हिसनि मां हो जेके पोइते पियल हुआ, तंहिं करे सिंध वासियुनि जे मसइलनि खे आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार ढंग में ई हल करे सघिबो। सेठ हरचंद राय पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी ऐं आज़ादगी क़ाइमु रखण लाइ चूंडुनि में कंहिं बि पार्टी पारां न बीहंदो हो। सभिनी चूंडुनि में संदसि मुखालफ़त में कांग्रेस पार्टी जा उम्मीदवार बीहंदा हुआ। सेठ हरचंद राय उन्हनि उम्मीदवारनि खां वॾी घणाई सां हर चूंड खटे वेंदो हो। हिंद असेंबली जी 1920 वारनि चूंडुनि में कांग्रेस तरफ़ां कोशिशि कई वई त सेठ हरचंद राय पार्टी जी टिकट ते चूंड विढ़े। उन लाइ कसमनामो तयारु करे हिकु कमेटी ठाही वई त उहा खेसि मञाए। हैदराबाद में संत दास वकील जी ऑफिस में कमेटी साणसि मुलाक़ात कई। सेठ हरचंद राय खेनि सबुर सां ॿुधो ऐं कसमनामो पढ़ी पूरो करे चयो त हाणे मां जवाबु ॾियां। मुंहिंजी साफ़ लफ़्ज़नि में न आहे। हू कसमनामो सही करण सां मां पाण खे ॿधणु ऐं जकड़णु नथो चाहियां। ईअं करण सां मूंखे पंहिंजो ज़मीर विकिणणो पवंदो। कांग्रेस जे चवण ते मूंखे अंदरि अचिणो ऐं ॿाहिरि वञणो पवंदो। पुतले वांगुरु डोरी जे ॿाहिरें छिक ते नचणो पवंदो। अहिड़ी रीति हलणु हिकु चूंडियल मेंबर जी शान ऐं मान वटां न आहे। उहो अथव मुंहिंजो जवाबु। हाणे अव्हांखे जीअं वणे क़दम खणो।
कांग्रेस सदस्य मुखालफ़त में टीकमदास वाधूमल के उम्मीदवार बीहारियो। वॾी चकरी लगी, जेकाबाद खां वठी हैदराबाद ताईं डुक डोड़ करणी पई, पर सेठ हरचंद राय वॾी घणाई सां खटियो। असूलनि ख़ातिर हुन वक़्तु, मेहनत ऐं पैसे जी कुर्बानी जो वीचार न करे पंहिंजो शान ऊचो रखियो। हू हिंद असेंबली जो झूनो में झूनो मेंबर हो। आज़ादु मेंबर हूंदे बि सभिनी पार्टियुनि जी रज़ामंदी सां खेसि ऐवान जी पहिरीं कतार में जाइ मिलियल हुई। असेंबली में हू हर सवाल ऐं हर मसइले ते पंहिंजी आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार हैसियत सां हिसो वठंदो हो ऐं हुकूमत जे अणसहाईंदड़ क़दमनि ऐं पॉलिसियुनि जी मुखालफ़त ज़ोरदार नमूने कंदो हो। संदसि वोट देश ऐं क़ौम जे फ़ाइदे जे ॾस में वेंदो हो। सखर बैराज वारी तजवीज़ खे अमली रूप ॾियण लाइ जेके अवाइली कोशिशूं वरितियूं वयूं, तिन में सेठ हरचंद राय जो वॾो हथु हो। सेठ हरचंद राय हिंदू मुस्लिम एकता जो वॾो हामी हो। संदसि चवणु हो त आज़ादी जल्द में जल्द हासिल थिए, तंहिं लाइ मुखिया ज़रूरत हीअ आहे त देश जे ॿिनि मुखिया जातियुनि हिंदुनि ऐं मुसलमाननि में एको ऐं भाईपीक क़ाइमु रहे। हिंदू मुस्लिम इतिहाद खां सवाइ मिलियल आज़ादी बेमाना आहे। सेठ हरचंद राय हिंद असेंबली जे 15 अगस्त 1927 वारे इजलास में शिमला वियल हो, जिते सख़्तु बीमार थी पियो। खेसि पेट जी सख़्तु तकलीफ़ थी, दस्त ऐं रत जी उल्टियूं अचणु लॻसि। सिविल सर्जन जी सलाह सां शिमला छॾे कराची मोटी आयो। तंहिं वक़्तु अंग्रेज़ सरकार पारां ठाहियल साइमन कमीशन जी हिंदुस्तान में वॾी मुखालफ़त थी रही हुई। हिंद असेंबली जो दहली वारो इजलास 16 फरवरी 1928 में थियणो हो, जंहिंमें लाला लाजपत राय तरफ़ां साइमन कमीशन ख़िलाफ़ पेश कयल ठहराव ते वोटिंग थियणी हुई। सेठ हरचंद राय पंहिंजे वोट खां सवाइ कुझु ॿियनि वोटनि जो मदार बि मथसि हो। लाला लाजपत राय खेसि दिल्ली में अचण लाइ चयो। दिल्ली जी ज़बरदस्त थधि, बीमारी सबबि निस्तो डॉक्टरनि आराम करण जी सलाह ऐं मिटनि माइटनि जे रोकण जे बावजूदु सेठ हरचंद राय क़ौमी सॾ सबबि दिल्ली वञण जो फ़ैसिलो कयो। लाहौर मेल में कराची मां रवानो थियो, पर दिल्ली पहुचण ताईं संदसि हालत एतिरी ख़राब थी वई जो खेसि गाॾी मां कुर्सी ते खणाए मोटर में अंदरि आंदो वियो ऐं अस्पताल नियो वियो। हुन तबियत जी ख़राब हूंदे बि असेंबली में पहुची पंहिंजे वोट ॾियण ते ज़ोर भरियो ऐं पाण खे एम्बुलेंस में खणाए असेंबली ॾांहुं वियो, पर मौत खेसि मोहलत न ॾिनी ऐं वाट ते ई गुज़ारे वियो। उन दुखदायक वाक़े सबबि असेंबली जो इजलास मुलतवी कयो वियो। सिंध समेत सॼे हिंदुस्तान में सेठ हरचंद राय खे शानदार ख़िराज तहसीन पेश कयो वियो। सेठ हरचंद राय जी 6वीं वरसी जे मौक़े ते 16 फरवरी 1934 ईस्वीअ में कराची म्यूनसिपालिटी जे कंपाउंड में संदसि मुजस्मे जो महूरत जमशेद मेहता कयो ऐं तक़रीर में खेसि शानाइती भेटा पेश कई। पाकिस्तान ठहण खां कुझु साल पोइ हरचंद राय विशन दास जे मुजस्मे जी सिसी धड़ खां धार करे किथे उछलाए वई ऐं धड़ वारे मुजस्मे खे बि उतां हटाए फिटी कयो वियो, जेको हाणे माहुटा पैलेस में आणे रखियो वियो आहे, पर अञा ताईं सिसी नए सिर ठाराए मुजस्मे खे मुकमल करण जी ज़रूरत न सम्झी वई आहे।